आहे कंहिं ॿिए जे मथां जेको अबू बकर खां भलो हुजे नबीअ मुरसल खां सवा नबीअ मुरसल खां बाद में आला मक़ाम आहे त अबू बकर सिद्दीक़ जो आहे। ही हदीस साईं फरमाइनि था अबू बकर सिद्दीक़ ऐं ॿियनि सहाबनि खे सहाबी हो जी आका फरमाइनि था अल्लाह ताला 360 ख़सलतूं पैदा कयूं आहिनि प्यारियूं भलियूं ख़सलतूं आहिनि जंहिंमें हिकु ख़सलत पैदा थींदी उहो जन्नती हूंदो। घणियूं ख़सलतूं 360 जुमिले घणियूं अछो छा ॾिजो 360 ॾाढा घणियूं अबा 360 ख़सलतूं आहिनि जंहिंमें हिकु थींदी सो बि जन्नती आहे। उन्हनि मथां हज़रत अबू बकर सिद्दीक़ ने मां अदब जा हथ सो ॿधी तायतो या रसूल अल्लाह अफिय वाहिदतुम मिनहा के बला ख़बर कान थी पए उहे 300 ख़सलतूं आहिनि भला मुंह में का आहे या न। हुजूर फरमाइनि था सिद्दीक़ ॿियनि में हिकु पैदा थींदी त बि जन्नती थी वेंदा तुंहिंजो त भाग जो तो में सभई मौजूद आहे। अफिय वाहिदतुम मिनहा आका मुंह में हिकिड़ी आहे हमें था फीक कुल्लहा तो में सभई मौजूद आहे। एॾो शान आहे सिद्दीक़ अकबर जो अल्लाह जे क़ुरान करीम सिद्दीक़ जो नबियनि खां बाद मक़ाम रखियो आहे ॿियो नंबर रखियो आहे ॿियो दर्जो रखियो आहे। पोइ तुंहिंजो मुंहिंजो एतिक़ाद बि उहा जेको अल्लाह जे क़ुरान करीम बयान फरमाए। हा क़ुरान करीम सचो या तुंहिंजो ख़्याल सचो ॻाल्हि क़ुरान करीम उहो अक़ीदो रख जेको रब जो क़ुरान बयान फरमाए उहो अक़ीदो रख जेको मोहम्मद मुस्तफ़ा खे पसंदि आहे उहो अक़ीदो रख जेको सहाबनि खे पसंदि आहे उहो अक़ीदो रख जेको ख़ुदा अलीअ खे पसंदि आहे। हज़रत अली से कूफे जे मिंबर ते बीठो आहे हिकु साल महफ़िल में थी बीठो अर्ज़ थो करे अली हमेशा जॾहिं सिद्दीक़ खे ख़लीफ़ो चूंडियो वियो त तो एतिराज़ छो न कयो तूं मैदान में लड़ी छो न तो मुखालफ़त छो न कई। शेर ख़ुदा फरमाए थो बेअकुल जंहिंखे न मोहम्मद अरबी असांजे दीन जो अॻवान बनायो हो मां मौजूद होमि अब्बास मौजूद हो हसन हुसैन मौजूद हा अकील मौजूद हो अब्दुल्ला बिन अब्बास मौजूद हो असां सभई मौजूद हुआसीं पर मुस्तफ़ा निमाज़ अबू बकर पढ़ाईंदो जेको असांजो दीन में इमाम आहे सो असांजो दुनिया में बि इमाम। हाफ़िज़ मुश्ताक अहमद भट्टी से ये हज़रत अली साईं जो कौल आहे फरमाए तो मर रदियहु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिदीनना रदीनाहु लिदुनियाना जंहिंखे नबी करीम असांजे दीन जो अॻवान बनायो आहे उहो असांजो दुनिया जो बि अॻवान। मुंहिंजा सॼण ॿियो मक़ाम ऐं ॿियो दर्जो सिद्दीक़नि जो आहे कंहिंजो ॻाल्हायो अल्लाह से फरमाए थो फउलाइक मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन जेके अल्लाह ऐं मुंहिंजे रसूल जी ताबेदारी कंदा क़यामत जे ॾिहाड़े नबियनि सां गॾु हूंदा ऐं सिद्दीक़नि सां गॾु हूंदा। ऐं सिद्दीक़नि सां केरु थो चवे क़ुरान केरु थो चवे मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन लफ़्ज़ अथई क़ुरान करीम अल्लाह अबा मदीने तैयबा में हिकु इमाम रावी आहे हमें तो रात जो टाइम आहे तहज्जुद जे टाइम ते मां साईं जे हरम शरीफ में पहुचा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरम में दाख़िल थियण लाइ दरवाज़े ते पहुतो ॾिसां थो हिकिड़ो शख़्स आहे हुनजे मुंहं ते कपिड़ो पियो आहे एतिरो छो रोए जंहिंजी हद कान्हे का। मां पुछियो मां सबा केरु आहीं त मूंसां ॻाल्हाईंसी मां फलाणो इमाम साहिब चयो मां सुञातो मां फलाणो आहियां बाबा मुंह ते कपिड़ो छोड़नो अथई ॾिसो क़िबला मुंहिंजी हालत ॾिसण जहिड़ी न पुछांसि तो ॿुधा तोखे छा थियो आहे चए थो न साईं न वारा ज़ोर ज़ोर रखियोमांसि अबा पंहिंजे मुंहं तां कपिड़ो परे करे मां निहारिया हू कपिड़ो जो परे करे मां जो निहारिया त अखियुनि जा ॿई तारा हेठि निकिरी विया ॾिसण खां मजबूर रोए थो अबा छा थियो अथई चए थो इमाम साहिब इते मूंखां न पुॼ पासे ते हल ताली ॿुधायां वठी वियोसांसि पासे ते वञी विहारियोमांसि मूंखे चईसीं मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में रहण वारो आहियां मां हिते जो साकिन आहियां टिकंदड़ आहियां इकामत मूंखे मिलियल आहे पर मां भाॻो होसि मां मनहूस होसि मां जॾहिं सलात सलाम ते ईंदो होसि त सिर्फ़ु हुज़ूर ते पढ़ंदो होसि हज़रत अबू बकर हज़रत उमर ते न पढ़ंदो हो त हिकु दफ़े मां सलात सलाम लाइ नबी साईं ते सलात सलाम पढ़ी हज़रत अबू बकर दरी खां आयुमि अमीर उमर जे दरी खां आयुमि उते सलाम जे बजा मूं गारियूं ॾिनियूं सलाम जे बजा मां बदिल सां ॻाल्हाया मां जॾहिं ॻाल्हाए वञी सुतमि राति निंड अची वई हा बि थो ॾिसां त मदीने पाक में हुज़ूर साईं जे रोज़े जो दरवाज़ो खुलियो आहे हुज़ूर ॿाहिरि निकिता आहिनि अबू बकर पुठियां निकितो आहे उमर हुन जे पुठियां निकितो आहे उस्मान जन्नतुल बकी खां आयो आहे ॾिसां थो त शाहे नजब खां हज़रत शेर ख़ुदा अची रहियो सभई पंहिंजे सवारनि ते सवार थिया आहिनि जॾहिं मदीने
घिटन में घुमंदे घुमंदे मुझे घर जे भरमा के लॻियान त अमीर उमर तेज़ थी चयो त या रसूल अल्लाह साहिब हाज़िर बैत यसुब्बुना के बिला हिन घर जो मालिक असांखे गारियूं ॾेई आहे जीअं तो अमीर उमर हुजूर खे दाह ॾिनी आहे हुजूर पंहिंजी सवारी खे रोके ऐं फरमाए त अली मुर्तज़ा फ़ैसिलो तोखे करणो छो त तुंहिंजे हुब जी दावा था कनि तुंहिंजे मुहबत जी दावा था कनि उहो शख़्स त मां ख़्वाब ॾिसां थो पियो शेर ख़ुदा मूं ॾे आयो आहे मुंहिंजे मथां अचे बीठो आहे मूंखे चए थो लिमत सुबुह असहाबन नबी ओ बेहया मुस्तफ़ा जे यारनि खे गारियूं छो थो नी ईअं चई ठका जो लपाट कराए त निंड में धकु लॻो जाॻिया त छू ॿई मुंहिंजे गलनि ते नारे तकबीर नारे रिसालत 030030897186 अरे शेर खुदा जी लपाट करा जी लपाट हां हज़रत अली जल मुर्तज़ा शेर खुदा साईं मूंखे धक आयो आहे साईं मुंहिंजी अखियूं ॿई निकिरी पयूं आहिनि हाणे मां इन जे करे हुज़ूर जे रोज़े ते आयो आहियां त मां तौबा ताब थो थियां ख़ुदा खां बि माफ़ी थो घुरां मुस्तफ़ा खां माफ़ी थो घुरां अबू बकर उमर खां बि माफ़ी थो घुरां मूंखे हिन सज़ा जी माफ़ी मिले ऐं मां आइंदे जे लाइ तौबा की वरी अहिड़ी ॻाल्हि न कंदुसि वॾा सॼण आहे तो मुझे मुस्तफ़ा जे प्यारनि जो शान शैतान जी वॾो दुश्मन हाँ वॾो दुश्मन वॾो ज़लील दुश्मन अबा यज़ीद खे तबाह बणाई इमाम जे दुश्मनी में इमाम जे अदावत में यज़ीद बर्बाद थी वियो ऐं हिननि खे तबाह बनाए सो मुस्तफ़ा जे यारनि जे दुश्मनी हू भी प्यारनि जे दुश्मनी में आयो ही भी प्यारनि जे दुश्मनी में आया ॿिन्ही टोलनि खे तबाह बनाइण लाइ शैतान जी तहरीक हलंदी रही आहे शैतान जी कोशिश हली रही आहे ख़बरदार थी मुस्लमान मुंहिंजे मुस्तफ़ा जे प्यारनि जे लाइ कॾहिं बि बुरो अक़ीदो न रख ॿियो नंबर कंहिंजो आहे सिद्दीक़ जो ॻाल्हायो कंहिंजो अल्लाह जी ज़ात बरकात फरमायो मा अल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन सुभान अल्लाह प्यारनि जा मक़ाम चारनि पहिरियों नंबर नबीअनि ऐं ॿियो नंबर सिद्दीक़नि वश्शुहदाए ऐं टियों नंबर शहीद केरु ॻाल्हायो शहीद शहीद जी माना हाज़िर शहीद जी माना शाहिद जेको अल्लाह जे राह में कुसे थो उनखे शहीद छो थो चयो वञे जे हाज़िर जी माना वठंदे तब सही आहे छो त शहीद दुनिया जे तस्ते ते जॾहिं दम परवास थींदो अथसि अल्लाह जे राह में क़ुर्बान थींदो आहे उनजो रूह निकिरंदो आहे त शहीद जी ज़ात गिरामी जे तलवार मथां जॾहिं ईंदी आहे त ॻिच जा फुड़ा रत जा फुड़ा पट ते पोइ किरंदा आहिनि अवल जन्नत अखियुनि सां ॾिसंदो शहादत हुसैन साईं फरमाइनि था पिया शहीद खे आहे एतिरो शहादत में मज़ो ईंदो आहे लुत्फ़ ईंदो आहे ऐं फ़ाइदो महसूस थींदो आहे जॾहिं शहीद रब जे दरबार में पहुचंदो आहे रब चवंदो छा थो घुरी चवंदो मौला दुनिया ते मोटा वरी तूं अल्लाह जे नाले ते कुसां जेको तुंहिंजे नाले ते कुसण में मज़ो आहे सो जन्नत में आहे चरिया कोन हा कफन ॿधी निकिरी पवंदा मैदान में हज़रत भट्टानी रहमतुल्लाह अलैहि बयान फरमाए तो मुंहिंजे मथे जे हुजे सिरन 1,000 मां घणो थियो बा वॾा छॾी 1,000 घणो थियो होशियार वॾा ठाहियो फसल घटि थिया त लेखो भुलिजी वियो अल्लाह मुर्शी 5 रुपया खाए 110 में ॾियो छॾियो अबा 1,000 घणो थियो बेटा इहो तुंहिंजे लख सिर मूंखे मौला करीम ॾे फरमाए तो मुझे मथे जे हुजे सिरन 1,000 त तुझे साण तवार मत हर हर बजाए कहिड़ो मौला करीम हिकु न ॿ न लखे सिर ॾे तो रब जे नाले ते क़ुर्बान कयां जेको तुंहिंजे नाले ते मज़वास ॿिए पासे आहे मुंहिंजा मिठा भाउ अल्लाह जे प्यारनि खे जिहाद जो शौक़ु हूंदो हो जिहाद जो जज़्बो हूंदो हो जिहाद जे लाइ मर्द औरतूं नंढा वॾा तयार रहंदा सलात और मां को बाबा कर اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آله وصحبه وأهل بيته وبارك وسلم وصلي عليه वरी वृंदावन तंदुरुस्त हजरत नबी करीम जी ज़ात जे उम्मत में शहादत जो मकाम भी तमाम आला मकाम पहिरियों नंबर नबीअनि जो मकाम कंहिंजो ॻाल्हायो यादि रखो ॿियो नंबर सिद्दीक़नि जो ऐं टियों नंबर शहीदनि जो जीअं न क़ुरान दर्जो ॾिनो आहे असां तूं उहो वठंदासीं जॾहिं हुज़ूर हिन दुनिया तां रिहलत पिया फरमाईं असां रुनो साईं पुछो ॾियो ख़बर
कि भला तव्हां दुनिया तां हलिया था वञो, रहबरी छा में थींदी, हिदायत अॻवानी छा में थींदी। साईं फरमाइनि था त मां पाण ॿ शयूं छॾे थो वञा, हिकिड़ो मुंहिंजो क़ुर, ॿिया मुंहिंजा अहल बैत। क़ुर खे बि वठंदव, अहल बैत खे बि वठंदव, पर क़ुर अहल बैत हिक ॿिए खां जुदा कोन थींदा। हत्ता यरदा अलैयल हौज़, पंहिंजो हौज़ कोसर ते मूं वटि ईंदा त रब जो क़ुर अहल बैत पढ़ंदा आहिनि। क़ुर करीम खे पंहिंजो रहबर बना, पंहिंजो पेशवा बना, पंहिंजो अॻवान बना। क़ुर करीम खां पुछ त शान कंहिंजो केतिरो आहे। जीअं रब जो क़ुर करीम चए तूं उहो ई एतिक़ाद रख। हा भला शहीद बि हुजे ऐं अहल बैत बि हुजे त केॾो न मसलो हूंदो। ॻाल्हि शहीद बि हुजे हुसैन सोनो जी, शहीद हुजे हुसैन जो बच्चो अकबर असगर बि हुजे, ज़ात बि भली, ॾात बि भली, ॿुधा त केॾो न आला मक़ामी मर्तबो। मुंहिंजा मिठा भाउ, मुंहिंजे महबूब रबी जे बचरनि जो शान बि बेपायान आहे, त इम्तिहान बि बेपायान आहे। अज़मत बि घणी आहे, त मुसीबत ऐं तकलीफ़ बि घणी। हाणे शान ॿुधो मोहम्मद रबी जे बचरनि जो, मुस्तफ़ा जे प्यारनि जो। दिलि ठाहियो मन अल्लाह उन्हनि शहीदनि जे सदके असां पंहिंजे गुनाहनि खे बख़्श। हज़रत इमाम हसन इमाम हुसैन ॿई मुंहिंजे हबीब जा नवाज़, ॿई मुंहिंजे हबीब जे कुल्हनि जा सुवार, ॿई मुंहिंजे हबीब जे झोले में निंड्रू करण वारा, आराम करण वारा। आका इनामदार खां एतिरा त प्यारा आहिनि जो हुज़ूर खे बच्चा त प्यारा, पर बचड़नि जा यार बि प्यारा। हुज़ूर अचनि था मदीने पाक मां, हिकिड़ो छोकिरो पियो थो अचे, फेरा घारा कपिड़ा मेरा, मुंहिंजो पल कोन्हे को नबी करीम जी ज़ात खे वरितो आहे ॿाहिरि खां ऐं वठी पाण भाकुर पिया थो थियनि। सहाबी पुछंदा कि भला साईं ही अलाह केरु आहे, तव्हां हिन खे छो प्यारु कयो आहे? में सां बाक़ी आहे त अलाह केरु, पर हिकु ॾींहुं मूं ॾिठो हो हिन मुंहिंजे हुसैन पुट सां रांदि वेठे कई, जेको हुसैन जो यार आहे तंहिंसां मां मोहम्मद जो प्यार। मकाम वारा एतिरी इज़त आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचरनि जी। हिकु रात में आयो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात बरकात, खातून जन्नत जे घर में आहिनि। पुछा था करनि मां हसन हुसैन काथे आहिनि? बाबा ॿाहिरि निकिरी विया आहिनि, मां बि सॼो ॾींहुं परेशान हैरान रही आहियां। दुरूद पढ़ो मुस्तफ़ा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि अलैहि व इब्राहिम व अल्लाहुम्मा सल्लि सुबह जो घर खां निकिरी वञ, मां ॾाढी परेशान हैरान रही आहियां। मां कंहिंखे चवां त ॻोल्हे के हुज़ूर फरमाइनि था त अली साईं अचे त वञूं था त हज़रत शेर ख़ुदा बि आयो आहे। हुज़ूर निकिरनि जे लाइ तयार थिया आहिनि। जिब्रील अमीन लही आयो कि भला रब तो फरमाए तुंहिंजा ॿई बच्चा फलाणे वण जे हेठां आरामी आहिनि। मूं हिकु मलाक खे मोकिलिया जंहिंजो हिकिड़ो पर हेठां आहे ऐं ॿिए सां मथां हवा पियो थो हणे। ही ॿई आरामी आहिनि, अलाह जा मलाक हिन जी ग़ुलामी ॾेई रहिया। हुज़ूर आया, बाक़ी सुता पिया, अचे वरितऊं, वठी मस्जिद में आया। फरमाया असहाबियो जी आका विहो, मां तव्हांखे हिन जो शान ॿुधायां। अरे दुनिया बयान करे मुस्तफ़ा जो शान, मुस्तफ़ा बयान करे हसन हुसैन जो शान। ही बि इज़त आहे न। साईं फरमाया त सहाबियो विहो वेठा। फरमाया ॾियो ख़बर केरु जंहिंजो नानू बि भलो आहे ऐं नानी बि भली आहे, चाचो बि भलो आहे, पुफी बि भली आहे, मामू बि भलो आहे, मासी बि भली आहे, अबो बि भलो आहे, त अमर बि भली आहे। केरु आहे? साहब जो कि भला ॻाल्हि त ज़ाहिर आहे, पर जे तूं पाण बयान करी त ॾाढो मज़ो। साईं फरमाया मुंहिंजा हसन हुसैन जंहिंजो नानू मां मोहम्मद आहियां। अब भलो थियो आहे न? कॾहिं ॻाल्हि एतिरी मकान वारो नानू जो नबीअनि जी ज़ात गिरामी उम्मती थियण लाइ दुआऊं घुरंदी वठे। अगर मूसा ते या अल्लाह मूंखे मुस्तफ़ा जो उम्मती कर, ईसा ते या अल्लाह मूंखे मुस्तफ़ा जो उम्मती कर, अॼु आदम ताईं सां सभई दुआऊं घुरंदा वञनि। नानू हिन जो मां ऐं नानी हज़रत खदीजतुल कुबरा आहे। उहा खदीजतुल कुबरा जेका खातून जन्नत जी जी जलमा आए परेशान वारी खदीजा हुजूर गारे हिरा में वेठा आहिनि। मके पाक जो शहर आहे। हज़रत खदीजतुल कुबरा हुजूर जे लाइ मानी पाणी खयो पई थी अचे। जिब्रील अमीन अॻे वेठो आहे। अञा परे खां खदीजा अचे थी पई त जिब्रील चए थो या रसूल अल्लाह, उहा खदीजा अचे थी जन तोखे मानी खाधो पचाए त खदीजा खे मौजा बि सलाम ॾिजां, पर ख़ुदि ख़ुदा जा सलाम, ख़ुदि ख़ुदा जा सलाम।
खदीजतुल कुबरा के ॾिजां वबशरहा बिबैतिन फिल जन्नत मिन कसबिन ला सखब फीहि वला नसब। ऐं मुबारक ॾिजांस खदीजा, रब तुंहिंजे लाइ जन्नत में घर तयारु कयो आहे जेको मोती जो ठहियल आहे, जंहिंमें न लुड़ा न थकावट न आज़ार न तकलीफ़, राहत ई राहत। वाह खदीजतुल कुबरा हसन हुसैन जी नामी। भला चाचो भलो पुफी भली चाचो के हजरत जाफर तैयार, हजरत जाफर तैयार। अरबी में चइबो आहे उॾामंद रखी। जंग में वियो, जंग कंदे कंदे बाहूं कटियूं, बाज़ू कटजी पिया। साईं फरमाईंदा अल्लाह ताला उन कटियल बाहुनि जे बदिले में जाफर खे जन्नत में पर अता फरमाया, जन सां मलाइकनि सां गॾु उॾामंदो वठो। जन्नत में जिते वणेसि उते वञी। पर असीं पुफी केरा हजरत बीबी उम्मे हानी, जंहिंजे घर मां मुंहिंजे आका मोहम्मद रबी जो मेराज। चाचो भी भलो पुफी भी भली, मामू खेर मासी केर। मामू सन हजरत कासिम नबी करीम जो फर्जंद, ऐं मासूं सन हजरत ज़ैनब, हजरत रुकिया, हजरत उम्मे कुलसूम। ई मुंहिंजे आका नामदादी शहज़ादियूं आहिनि, मुंहिंजे मोहम्मद रबी जूं प्यारियूं न्याणियूं। यादि रखो केतिरा माण्हू गुमराह बेदीन मुलहिद ज़िद्दीक़, उन्हनि जो इहो ख़्यालु आहे त नबी जी सिर्फ़ हिकु धीउ आहे। अबा सिर्फ़ हिकु धीउ, पर हुननि जे इन एतिक़ाद खे क़ुरान बि रद्द थो करे, हदीस बि रद्द थी करे, सुन्नत जमात वारनि जा किताब त रद्द था कनि, ख़ुदि शीअनि जा किताब रद्द था। क़ुरान ॿुधो, हदीस जा हवाला ॿुधो, ॻाल्हियूं ज़हन नशीन ॿुधायो, ज़हन नशीन कयो, अकुली दलील पंहिंजे ज़हन में विहारियो, नकुली दलील विहारियो, मतां तव्हांजो एतिक़ाद ख़राब थी पवे ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचन जो इनकार करे वेही। अल्लाह जी ज़ात क़ुरान में फरमायो या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन। ऐं नबी पंहिंजे ज़ालुनि खे चओ ऐं पंहिंजे न्याणियुनि खे चओ। बनात अरबी ग्रामर जे लिहाज़ सां, अरबी लफ़्ज़ जे लिहाज़ सां बनात चाहे जम माना घणियूं भेरूं। हिकिड़े खे चइबो आहे बिंत, छा चइबो ॻाल्हायो, हिकु धीउ, ऐं घणनि खे चइबो आहे बनात। रब जे क़ुर मां साबित थियो हिकु न आहे घणियूं आहिनि, केतिरियूं आहिनि चार। ॻाल्हायो केतिरियूं आहिनि? जेके न मञीनि चार उहे बदकार ऐं बेकार, जेके मञीनि चार तंजा बेड़ा ई पार। यादि रखो एतिरो मुंहिंजे मुस्तफ़ा जे न्याणियुनि जो सबूत आहे। जलालुयून शीअनि जो किताब ॾिसो, उसूल काफ़ी शीअनि जो किताब ॾिसो, हयातुल क़ुलूब शीअनि जो किताब ॾिसो, इहे सभु लिखनि था त मोहम्मद नबी जूं न्याणियूं चार घणियूं आहिनि ॻाल्हायो? चार आहिनि। हज़रत रुकिया, हज़रत ज़ैनब, हज़रत उम्मे कुलसूम, हज़रत फातिमा सुग़रा। जब फातिमा जूं टे ॿियूं भेनरूं आहिनि, ईअं अलीअ जा बि टे भाउर आहिनि। जब फातिमा भेनरनि में नंढी आहे, ईअं अली भाउरनि में नंढो आहे। जब फातिमा जे भेनरनि खे मञणो पवंदो, अलीअ जे भाउरनि खे मञणो पवंदो। जे अली नंढो आहे पर भाउरनि में शानदार आहे, ईअं फातिमा नंढी आहे पंहिंजे भेनरनि में शानदार। इन जो मतिलबु इहो कोन्हे त हिकिड़ो शानदार छो त ॿिया मञी ॿई कोन। मां हुजां मौलवी, मुंहिंजा ॿ भाउर मौलवी कोन हुजनि, आलिम न हुजनि। हाणे मां चवां थी मुंहिंजे पीउ जा पुट किथे आलिम किथे? हिकिड़ो वॾेरे साहिब जो पुटु आहे आफीसर, ॿियो थो ज़मीन संभाले। हाणे आफीसर चए थो बाबे जो पुटु कोन्हे छो जो आफीसर कोन्हे। ॻाल्हाए अकुल चए थो। नबी करीम जी ज़ात बरकात जूं न्याणियूं बरहक आहिनि, चार आहिनि, पर शान में तफ़ात आहे। नंढे में नंढी ख़ातून जन्नत आहे, उमिरि में नंढी आहे, शान में सभिनी खां बुलंद ख़ातून जन्नत जो जन दुनिया ते अचे थी पई, ॼमण जी घड़ी आई आहे। हज़रत बीबी खदीजतुल कुबरा सां नबी करीम क़ुरान फरमाए थी पई, मके जे औरतुनि जो अॻु में त मूंसां प्यार हूंदो हो, पर जॾहिं मूं कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, औरतूं नाराज़ थी पयूं, मूंसां काबिरजी पयूं, मुंहिंजे दुश्मनी अदालत में अची वयूं। जॾहिं मूंखे ॿार जे ॼमण जी हालत महसूस थी आहे, सूरत छा हमदर्द दे चयो आहे, मां माण्हू थी मोकिलियां सभिनी औरतुनि अचण खां इनकार। छा चयूं? इनकार। असीं न ईंदुसीं। खदीजा तो मोहम्मद रबी ते ईमान आंदो आहे, ॾिसो केरु छो तो वटि अचे। सभई औरतूं बाइकाट करे वेही रहियूं, का बि वेझो कान थी अचे। मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारी कुआं समय थी मां हुज़ूर सां ॻाल्हि कई, हबीब खिली फरमाया त खदीजा घबराए न, अॻे तुंहिंजे दाह पेला फर्शी ईंदियूं हुयूं, हाणे अर्शी ख़ातून जन्नत पई ॼमे। हाणे अर्शी औरतूं ईंदियूं,
हजरत खातून जन्नत जमाल जन्नती हूर लई आई मन जन्नत खातून जन्नत अमर दी खिदमत कया गुलामी निया गाड़ पे कन हजरत नबी करीम जी ज़ात बरकात जे ज़ात जो 4 न्याणियूं घणियूं अबा हजरत ज़ैनब हजरत उम्मे कुलसूम हजरत सुफिया हजरत बीबी फातिमा ज़हरा नढे में नढी फातिमा ज़हरा आहे पर शान में सभनी खां वॾी अली साईं जा भार तालिब अकील जाफर नढो अली आहे ये अली जा भार सच्चा आहिनि जे खातून जूं भेनरूं सचियूं आहिनि ये अली जा भार मञबा जे खातून जूं भेनरूं बि मञनि नारे तकबीर नारे रिसालत अदा हजरत मुस्लिम इमाम मुस्लिम ॿुधो अथव जेको कूफे में शहीद थियो उहो अकील जो फर्ज़ंद आहे हजरत अकील हजरत अली जो वॾो भाउ चऊं त साईं न अली जो शान घणो आहे भार न मञो केॾी हिमाकत आए तो मुझे मुस्तफा जी ज़ात बरकात पंहिंजे बच्चनि जी तारीफ़ कई हमेशा ओ सहाबी हो अब्बे जे करे अम्मा जे करे केर भला इहे ई भला आहिनि हिन जो अब्बो हैदर करार आहे ऐं इन जी अम्मा खातून जन्नत हैदर भी शान वारो खातून जन्नत भी शान वारी ई बचरा जेके जावा से भी शानदार आहिनि इमाम हसन इमाम हुसैन कई तारीख़ुनि में जावा तारीख़ूं लिखियूं पयूं हज़रत इमाम हसन रमज़ान जे 15 तारीख़ जाओ रमज़ान महीनो आहे 15 तारीख़ आहे 3 सन हिजरी आहे हज़रत इमाम हसन जाओ ॼमण वारे वक़्त में खातून जन्नत जी दाई केरु आहे हजरत अबू बकर जी कुंवार अस्मा बिन्त उमैस हजरत अबू बकर जी कुंवार हजरत अबू बकर जी कुंवार अस्मा बिन्त उमैस हसन जे ॼमण वक़्तु उहा दाई आहे हुसैन ॼमे थो त उहा दाई आहे पर खातून जन्नत दुनिया तां लड़े थी पई त खातून खे विञाइण वारो हिकिड़ो हजरत अली आहे त ॿी हजरत अस्मा जेका अबू बकर जी कुंवार अब दुश्मन हुजे त पंहिंजे ज़ाल खे छॾे हा ॾाढा ॻाल्हाए चरसो पहिरियों सवेलो आहे पर सम्झण ॻाल्हि ॾुखी आहे दुश्मन हो जहाँ तो छड़े हाँ दुश्मन हो जहाँ तो खातून घुराए हाँ करे है हज़रत नबी करीम जी ज़ात बरकात पांजे बच्चन जो शान बयान हमें तो हमारे हानताय मिनत दुनिया हसन हुसैन मोहम्मद रबी जिला कुल्लहन जन के मां सुंगंदो मुझे दिमाग के बहारी बी के शान वाली रिवायत ॿुधो वो मुख्तसर कुर्बानी जो इम्तिहान जो जिक्र भी कंदा हलूं सलाम ने साईं ते करो बुलंदा अल्लाह सल्लल्लाहु अलैहि सय्यदना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लम व सल्ली अलैहि व शोके मा बसदुर मुस्तफा जी ज़ात बरकात बच्चन जो शान आहे हिक दफ़े नबी करीम जी ज़ात बरकात चंदा कुल्हन ते इमाम हसन साहब किरम निहारे हमें नेमल मरकब रकब त या गुलाम छोकरा वाजी तुझी सवारी आहे साईं फरमाईंदा त नेमल राकब हुआ सवारी भली आहे त सवार भी भलो सवारी भली आहे त सवार भी भलो आहे अब मुस्तफा जो कुल्हो का वाजी छा हां आए तो मुस्तफा जे कुल्हे जी बुलंदी आहे जब मके पाक फतह था कन हुजूर साईं काबतुल्लाह में आहिनि हजरत अली साईं गदा हमें त अली जी आका ये पुत जेके मथे टंगा पिया आहिनि काबे करी में ये सभई लाहणा आहिनि भंजणा आहिनि टोड़ना आहिनि ॾिसो किबरा मथे कीअं पुॼे साईं फरमाईंदा शेरे ख़ुदा मुंहिंजे कुल्हे ते कदम रखे हिननि खे भंज मां बेअदब के थियां अॻे मूंखां साल थियो हिकिड़ी जाइ ते त मौली साहब तव्हां अबू बकर खे एतिरो था फुंडायो जो नबीअ खां बि टपाए था वञो अॼो कीअं तव्हां चओ था न हुजूर वेठा हा हुजूर साईं ज़िंदा हुया हींअर बि ज़िंदा आहिनि पर ज़ाहिरी ज़िंदगी हुई त अबू बकर तूं निमाज़ पढ़ा नबीअ जे हूंदे जो इमाम थींदो छा सवाल नबी वेठो आहे जो अॻियां किथो बीह सघे जे अॻियां बीहे थो त बेअदब मां चया अॻियां थी बीहण बेअदबी या मथां चढ़ण बेअदबी ॻाल्हाए हाँ छो था ढिला छो नथा समझो था न अॻियां थी बीहण बेअदबी या मथां चढ़ण बेअदबी मथां चढ़ण बैतुल्लाह में हुजूर आया हज़रत अली खे फरमायो त मुंहिंजे कुल्हनि ते चढ़ बुतनि खे टोड़ चए थो कि भला साईं मां कीअं चढ़ा तव्हां मुंहिंजे कुल्हे ते कदम रखो फरमाईंदा अली वाकई तूं बहादुर आहे वाकई तूं ताक़त वारो आहे पर नुबुवत जो एतिरो बहार आहे जेको तोखां बि न खजम
वाकई तू दिलेरा पर मां मोहम्मदी ताकत निरालिया मूसा तो जी भी ताकत न पुजा। याद रखो, अली हुजे, उमर हुजे, उस्मान हुजे, अबू बकर हुजे, हसन हुसैन हुजे, कैर भी हुजे, मुझे मोहम्मद बराबर ना है। याद रखो। नारे तकबीर, नारे रिसालत। ये अंधाती पौंदान जना त जिब्रील आयो अली दे पर भूल जी वियो नबी दे। नबी से मेराज ते वियो न अली खे ॾिसण वियो। नऊज़ बिल्लाह। अली ता सहाबिया, अली गुलामा मोहम्मद रबी जो, अबू बकर गुलामा मुस्तफा जो, उस्मान गुलामा मुस्तफा जो, उमर फारूक गुलामा, इन्हें सभिनी जो मुझे मुस्तफा ते सलाम। खाओ को मुझे मुस्तफा के मथे नाई बराबर नाहे। शेर खुदा ते है तो अदीबा बगदाद जो शहर हजरत बादशाह पीर रोशन जमीर दस्तगीर पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जी ज़ाते गिरामी फरमायो मां मस्जिद में सुतो पियो 25 साल पढ़ियो ज़ाहिर जो इल्म। घणा साल है? 25 साल। बादशाह पीर साईं बड़ो आलिम। तू तो मुल्हनि ते मछरियो वतंदो आहे पर बड़ो आलिम आहे पीरे पीरान। हमें तो मां मस्जिद में सुतो पियो आहे इल्म पढ़ी पूरो कदम हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आता बरकात आया। अब्दुल कादिर जादी जी आका उठी पुछिस हमें तो सुजागिए में निंद्र में सुजागिए में ॾिसां तो हुजूर मुझे अॻियां बीठो आहे। निंद्र में न बेदारीअ में सुजागिए में ॾिसां तो मुस्तफा मुझे अॻियां बीठो आहे। मूंखे जी अब्दुल कादिर छो नथो वाइज़ करियो कि भला बगदाद में वॾा आलिम वॾा मुहद्दिसन वॾा मुफस्सिर वॾा मुहक़्क़िक़न मूंखे हिजाब थो मां कीअं वाइज़ कयां मतां को जुमिलो ग़लति निकिरी वञे हमें तां वात खोल त अमानत ॾियां। हज़रत बादशाह जी वात खोलियो आहे नबी करीम जी ज़ात बरकात पंहिंजे वात जो लुआब पंहिंजे वात जो पाणी 7 दफ़ा गुफ्तो गलत न कर दो न तुझे दुआ के रब खाली मोटाएंगे। नारे तकबीर, नारे रिसालत, या रसूल अल्लाह, नारे गौसे आज़म। हजरत बादशाह पी से फरमाए तुम्हारा जागा पियो अने अमर के बीठो यहाँ हुजूर परे था हजरत अली अॻियां के हजरत अली फरमाए अब्दुल कादिर पुट पूछे तो मुझा पुट ही जन शेखो सैयद तो रही भंग पे हाथ वणी ना मुता जायज़ करे हाथ वणी ना बुराइयूं जायज़ करे हाथ वणी ना पर हू तो सही पीरन जो पीर हाँ जॾहिं जाओ अमर अब्दुल कादिर जे कुल्हे ते पेर जो निशान ॾिठो पुछे थी अब्बा ही चाहे फरमाए तमां राज़ जी ॻाल्हि न पुछी न त भलो पर जे पुछी थी त जॾहिं मुंहिंजा मुस्तफा मेराज ते वेठे हो सिदरतुल मुंतहा ते जिब्रील बीही रहियो हो अम्मा उते मां जे पंहिंजा कुल्हा अॻियां रखिया हा मुस्तफा मुंहिंजे मथां कदम रखियो मूं ते परवाह कयो जॾहिं मां मथे पे चयलुसि त मूंखे आका फरमायो अब्दुल कादिर जीलानी जी मुंहिंजा महबूब आका फरमायो अब्बा अॼु मुंहिंजो कदम तुंहिंजे मथां आहे तुंहिंजो कदम कुल वलीअ जे मथां। नारे तकबीर, अल्लाह, नारे रिसालत, या रसूल अल्लाह, नारे गौसे आज़म। दोस्तों हजरत अब्दुल कादिर जीलानी का रवाजी शेना है दाल पे के माता बदी हजरत अली अब्दुल कादिर वात खोल मां बीमार तजा हमें तो मां वात खोलियो हिकिड़ो दफ़ो लुआब ॿियो दफ़ो लुआब टियों दफ़ो लुआब 6 दफ़ा था मुंहिंजो क़िबला 7 दफ़ा के तो न मुस्तफा सां बराबरी न कबी बेअदबी न कबी मता मोहम्मद रबी जे बेअदबी जे करे या बराबरी जे करे खुदा नाराज़ हुननि खे अदब हो पर ही बेअदब हदा शेरे खुदा साईं बैतुल्लाह में हुजूर सां गॾा साईं फरमाईं था गाली तू नुबुवत जो बार खणी न सघंदे वाकई ताक़त रखां पर मां मोहम्मद जी ताक़त निराली आहे जेको वहीअ जे बार खे खणी बीठो आहे हाणे मां तोखे चवां थो अल अमर फौकल अदब अबा अलीअ खे हुजूर चयो चवण सां कुल्हे ते कदम रखई